मैडम नाज़िया असां सां गॾु हिते सतें अयाज़ मेले में मौजूदु आहिनि। तमामु ज़बरदस्त सेशन रहियो उन्हनि जो मीडिया ते हुयो। मैडम खां इहो पुछणु चाहींदसि त अयाज़ खे हू कीअं पिया ॾिसनि ऐं अॼु जेको नौजवान आहे उन्हनि खे अयाज़ ॾांहुं कीअं मुतवजो करणु घुरिजे। जी असां चयोसीं हाणे दुनिया डिजिटल आहे त हिन लाइ अयाज़ खे बि कंहिं नए नमूने सां मूंखे लॻे थो इंट्रोड्यूस कराइजे असांजी यंग जनरेशन सां। असां जो शयूं डिजिटलाइज़ थी वियूं आहिनि, असांजा बुक डिजिटलाइज़ आहिनि। शेख खयाज़ साहिब जी शाइरी बि आहे मौजूदु, पर उन्हनि खे हिकिड़ो त असां ॾिसूं था त फैशन थी वियो आहे अंग्रेज़ी ॻाल्हाइणु, उर्दू ॻाल्हाइणु, वॾनि वॾनि शहरनि में बि। अॼुकल्ह त मां ॾिसां थी ॻोठनि में बीहणो आहे, माण्हुनि खे लॻे थो उर्दू ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, अंग्रेज़ी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। इन करे उहो लिटरेचर त परे जी ॻाल्हि आहे, पर हू इन कॉम्प्लेक्स में ई पइजी विया आहिनि त असां पंहिंजी ॿोलीअ खे सही सां ॻाल्हायूं। त इहो ॾाढो हिकिड़ो अहिड़ो दौर थो हले जंहिंमें इलाही ज़रूरी थी वियो हाणे त अयाज़ पढ़िजे, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइजे, उन्हनि खे उनजे मक़सद खां आगाह कजे। ऐं अयाज़ मूं चयो त मज़ाहिमती शाइरी कई, इनक़लाबी शाइरी कई, दुनिया जे मां चवंदसि इलाही वॾनि शाइरनि मां शेख अयाज़ हिकिड़ो आहे। ऐं इन ते नई नस्ल जो असरु इलाही पॉज़िटिव पवंदो, जीअरे उहो जीअंदो रहंदो, सिंध संवारे जीअंदो रहंदो। उस्ताद बुखारी जो शहर आहे त मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी खे हिन में कंट्रीब्यूट करणु खपे, पंहिंजे यंग जनरेशन जी आवाज़ पुॼाइणु खपे। अयाज़ जा कहिड़ा किताब तव्हां रिकमेंड कंदा असांजे नौजवाननि खे त अयाज़ जो को किताब पढ़नि? मां चवंदी रिकमेंड छो कयूं, छो जो अयाज़ जे हर किताब में, अयाज़ जे हर नज़्म में, हर सिट में तव्हांखे कुझु न कुझु मिले थो। त हिकिड़ी किताब में छो महदूद कयूं? ईअं त मां उन्हनि खे चवंदमि हीअ किताब पढ़ो त उहो ई पढ़ंदा। मां चाहींदसि त हू लोचनि, परोड़नि, सोचनि ऐं उनखे पढ़नि।